अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। अवझड़ असूं हीअं ॾेह घणो ई ॾोरियो, सगर रीह सूंहं पहुती कान पंधु करे। हिन असूं ही औरत ॾुखिया रस्ता घणो ई ॾोरिया, जबलनि टकरनि जे नोकदार पथरनि ते ड्रोड़ूं पातियूं, पेर पिथूं कया, मिरुनि भरे झंगलनि में फिरी, पर सुठे रस्ते मौज़ून रस्ते पिरापर वे ते न हलण करे हीअ सुहिणी औरत सरता पा सूंहं एतिरा घणा ऐं ॾुखिया पंध करण बावजूद मंज़िल ते न पहुती। यानी रुॻो सूंहं कंहिं कम जी कोन्हे, बिना सोचण सम्झण जे, बिना मौज़ून सोच जे, बिना सिधी वाट जे, बिना ठीक रस्ते जे को बि मंज़िल ते पहुची कोन सघंदो। वेह न वञ मुंहिंजा मिठा, यानी वेह न वञ, मूं वटि वेही रहो, मूं वटां न वञ। वेह न वञ, मूं वटि वेह न वञ हलियो। उन वांगुरु हिन जी माना इहा बि लिखी ऐं सम्झी वई आहे त सगर रीह सूंहं, सगर सिधे रस्ते ते, रीह सूंहं माना सूंहं खां सवाइ सिधे रस्ते ते न पहुती। लतीफ़ साईं इंसानी ज़ाहिरी शिकिल खां वधीक उन जे अज़म जदोजहद सां प्यारु कंदड़ आहे। लतीफ़ शिकिल जो न भले अमल जो आशिक़ु आहे, तंहिं करे मूंखे हीअ ॻाल्हि मौज़ू न लॻी।